निज़ाम पंहिंजी पढ़ाई खे छॾे करे नंढे पिण खां ई माल जो गाह करणु लॻो। ऐं निज़ाम जो हिकु भाउ बि आहे, हुनखे निज़ाम पढ़ाए। ऐं हीउ निज़ामुद्दीन डांदनि जो वॾो शौक़ीन हो। हर साल नई नई जोड़ी पालींदो हो। ऐं हुन खां अलावा हिकु ॾींहुं हिन जे घर ऐं पंहिंजे नंढड़े भाउ खे कुझु दर्जा पराए वरी पाण सां गॾु माल जे गाह में लाहे छॾी। हिन जो चवणु आहे त असांखे माल में ज़िंदगी सुठी थी गुज़रे ऐं निज़ामुद्दीन सादगी ज़िंदगी गुज़ारणु पसंदि कंदो हो। किसे मुझे से बे की थी हुक्म कर विराय मार के और साईं हुक्म कर महमले मार के खंबे खरीदो चा सर धीरे सा यो खंबे खरीदो हिमले जाओ जो बुझो हां का करे सरे दे वाला के काम आता है। अचो तू चाहतो समझी तुम वडेरे साहब का घुरायो अरे कम होनो तरीके घुराया वाली तुम क्या वाला यार वरी अंता है हरी है घंटे बाग सलाडी ता तो है ठीक है ये सही है। दादा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरे दादा अदा नहीं वडे रो दांतन ला दित करे वाडी वडे के चो न दांत कदी न मिलंदा मां हराम भाई मन मुजो गाय वक्ता ठीक है दा वडो अचे न बुधा छजा त साई दांत ना देना काछो मार कमायो सही नंडे बाग पूछया मैं निसाब साहब इनकार कर दियो है साजन का केरी दांत सही न दिते में गोली नहीं वड्रे जा माण्हू मुंहिंजे बाग छा करे रहिया आहिनि। भेड़ा थी या हां हां तरी थी हां जल्दी मर जा बस तोड़े मुझे बाग पे चढ़ती ने मरायो मुझे मैं माफ क्या मुझे माफ कर मुझे माफ कर
ते बोली तू